तव्हां मां मोबाइल घणा इस्तेमालु था कनि मोबाइल सभु इस्तेमालु कयो था ठीकु आहे न। हाणे उन में हुकूमत हिकिड़ी सहूलियत ॾिनी आहे नंबर जी 911 तव्हां 911 ते कॉल कंदो त हिकिड़ो आवाज़ु शुरू थींदो। उन खां पोइ तव्हांखे उन में ॿुधाईंदोसि त बाबा मूंखे उर्दू में ॿुधणो आहे त तव्हां हिकु दॿाईंदो। हिकु दॿाइण खां पोइ उहो तव्हां सां जेको ऑपरेटर उहो ॻाल्हाईंदो। तव्हां उन ऑपरेटर खे ॿुधाईंदो त मां फलाणे इलाइक़े जो आहियां, मुंहिंजो घर ॿुॾी वियो आहे, NIC नंबर ॿुधाईंदो, डेट ऑफ बर्थ ॿुधाईंदो, माना जेकी बि डेटा तव्हांजे शिनाख्ती कार्ड अॻियां रखे उहो तव्हां खां पुछंदो। उहो तव्हां डेटा हुनखे ॿुधाईंदो। 911 ते एमरजेंसी नंबर आहे। उन खां पोइ तव्हांखे फ़ाइदो इहो पवंदो, तव्हां खां पुछंदो तव्हांखे राशन खपे, तव्हांखे फूड खपे, तव्हांखे टेंट खपे, या तव्हांजे घर जो जेको नुक़सानु थियो आहे उहो सॼो तव्हांखे इहो ॿुधाईंदो। इन करे कल्ह जेको आहे सो शेयर कयो कंहिं दोस्त, हू पाण कॉल करे हुनखे ॿुधायो त हू हर डेटा वठंदो ऐं हुनजो को न को माण्हू तव्हां सां राब्ते तव्हां हुनखे ॿुधाइजो त आर्ज़ी तौर ते असां दादू कॉलेज जी कैंप में आहियूं, जेसिताईं असां टेंट सिटी में वञूं तेसिताईं असांजी जेको आहे सो हीउ मसइलो आहे, राशन जो मसइलो त उनखे ॿुधायो, बीमारी जो मसइलो आहे उहो ॿुधायो, या जेकॾहिं तव्हांजो पाणी लही वियो आहे ऐं तव्हां ॿुधायो त असांखे जेकॾहिं टेंट मिले त उहो टेंट ॿुधाईंदो। ॿियो जेको तव्हांजो नुक़सानु थियो आहे, घर भॼियो आहे, उहो तव्हां हुनखे ॿुधाईंदो त हू तव्हां सभिनी सां माना हुनजो माण्हू ॻाल्हाईंदो ऐं तव्हांखे फ़ाइदो ॾींदो। कहिड़े घणनि शहरनि में जिन जिन माण्हुनि इहो इस्तेमालु कयो आहे उन्हनि ताईं टेंट बि पहुचाइण जी कोशिशि कई अथनि, राशन बि पहुचायो अथनि। हाणे इहो हिकिड़ो सरकारी नंबर आहे 911, इन ते तव्हां कॉल करे पंहिंजो मसइलो ॿुधाईंदो, तव्हांजो मसइलो किथे न किथे हल थींदो। ठीकु आहे न। इहो मां चयो तव्हांखे ॿुधाए छॾियां, काफ़ी माण्हुनि खे ख़बर न आहे, तव्हां सभु पंहिंजी अफ़रा तफ़री में पिया था हलो। ठीकु आहे। राशन विरहाइण जो जेको सिस्टम आहे उहो डिप्टी कमिश्नर ऑफिस जे तरफ़ां पाण ई थींदो, उन लाइ तव्हां टेंशन न कयो। जॾहिं ॿियनि कैंपुनि ते ईंदो तव्हांजो बि ज़रूरु ईंदो, ईअं न त को तव्हां रहिजी वेंदो। उहो आहे ई कोन न बाबा, उहो पाण ई कंदा अचो, उहो इहो डिप्टी कमिश्नर ऑफिस जो कमु आहे। ठीकु आहे। बाक़ी तव्हांखे इहो आहे त तव्हां 911